ब्रेकिंग न्यूज़ से कराची हैदराबाद समेत सिंध के 24 ज़िलनि की 63 सीटन ते मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो वक्त खत्म थियण बाद वोटन की गणप जो अमल जारी है। पोलिंग जो अमल सुबह 8 वगे का शाम 5 वगे ताईं जारी रहो, पर 5 वगे का पोलिंग स्टेशन की हदन में मौजूद मानू पांचो वोट कास्ट कर रहा है। कराची के 7 ज़िलनि में 11 यूसीज़ और 15 वार्ड्स के 26 सीटन ते, जड॒हिं त ॿियनि 17 ज़िलनि में 37 सीटन ते पोलिंग थी। मकानी चूंड बाबति तव्हांखे आगाह कई पिया। मौक़े ते कराची में पुलिस जे 7000 खां वधीक एहलकारनि सिक्योरिटी एफर्ट्स अदा कया, जड॒हिं त 24 ज़िलनि में 292 पोलिंग स्टेशन इंतहाई हसास ऐं 157 हसास करार ॾिना विया। जेकबाबाद, कशमोर, शिकारपुर, नवाबशाह, सांगड़, मटियारी, टंडवालायार, जामशोरो में हिक सीट ते पोलिंग थी, जड॒हिं त घोटकी, सखर, खैरपुर, बदीन, सिजावल में ॿिनि सीटन ते चूंडूं थियूं। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद है कराची में धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर इमदाद सूमरा। जी इमदाद, छा अपडेट्स आहिनि? जी इमदाद, छा अपडेट्स आहिनि? नाज़रीन, राब्तो मुनक़ता थी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अपडेट कंदासीं। अव्हांखे अहम ख़बर आहे कराची ऐं हैदराबाद समेत सिंध जे 24 ज़िलनि जी 63 सीटन ते मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो वक्त खत्म थियण बाद वोटन जी गणप जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबह 8 वगे का शाम 5 वगे ताईं जारी रहो, पर 5 वगे का पोइ पोलिंग स्टेशन की हदन में मौजूद मानू पांचो वोट कास्ट कर रहा है। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद है धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर इमदाद सूमरा। जी इमदाद, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, अॼु कराची डिवीज़न में 11 यूनियन काउंसिल पे जेको आहे मकानी चूंडूं थी गुज़रियूं, जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे जो अमल जेको आहे उहो पिणु जारी आहे, जॾहिं त हिन वक़्तु पहिरियों नतीजो जेको आहे उहो गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिबि जेको आहे कराची जे ज़िले ओलह जे यूनियन काउंसिल 2 जो जेको आहे सो नतीजो साम्हूं आयो आहे, जंहिंमें इस्लामिया कॉलेज में पीपुल्स पार्टी जो उम्मीदवार जेको आहे 72 वोट खणी पहिरें नंबर ते आयो आहे, जॾहिं त जमायत इस्लामी 67, जॾहिं त ॿिए नंबर ते जेको आहे पीटीआई जो उम्मीदवार 56 वोट खणी उहो जेको आहे सो कामयाबी माणी, जॾहिं त पीपुल्स पार्टी जेको आहे सो औरंगी टाउन जे जेको इस्लामिया कॉलेज में पिणु विन कयो आहे। जॾहिं त ॿिए पासे कराची जे लियारी वारे इलाइक़े में जेको आहे पीपुल्स पार्टी पारां जेको आहे उते बिहार कॉलोनी में उते विन करण जा इम्कान आहिनि, लेकिन हिन वक़्तु जेको आहे नतीजो कुझु देरि खां पोइ अचण वारा आहे। कराची जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल में जेको आहे गणप जो अमल पिणु जारी आहे थी। इमदाद, अव्हांजी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ। नाज़रीन, अपडेट करे रहिया हुआसीं अव्हांखे कराची ऐं हैदराबाद समेत सिंध जे 24 ज़िलनि जी 63 सीटन ते मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो वक्त खत्म थियण बाद वोटन जी गणप जो अमल जारी है। पोलिंग जो अमल सुबह 8 वगे का शाम 5 वगे ताईं जारी रहो, पर 5 वगे का पोइ पोलिंग स्टेशन की हदन में मौजूद मानू पांचो वोट कास्ट कर रहा है। मकानी चूंड बाबति तव्हांखे आगाह कई पिया। कराची के 7 ज़िलनि में 11 यूसीज़ ऐं 15 वार्ड्स ते 26 सीटन ते, जड॒हिं त ॿियनि 17 ज़िलनि में 37 सीटन ते पोलिंग थी आहे। उन मौक़े ते कराची में पुलिस जे 7000 खां वधीक एहलकारनि सिक्योरिटी एफर्ट्स अदा कया, जड॒हिं त 24 ज़िलनि में 292 पोलिंग स्टेशन इंतहाई हसास ऐं 157 हसास करार ॾिना विया हुआ। जेकबाबाद, कशमोर, शिकारपुर, नवाबशाह, सांगड़, मटियारी, टंडवालायार, जामशोरो में हिक सीट ते पोलिंग थी, जड॒हिं त घोटकी, सखर, खैरपुर, बदीन ऐं सिजावल में ॿिनि सीटन ते चूंड थी आहे। अव्हांखे मकानी चूंड बाबति तव्हांखे आगाह कई पिया। कराची, हैदराबाद समेत सिंध जे 24 ज़िलनि जे 63 सीटन ते मकानी चूंडण लाइ पोलिंग जो वक़्तु ख़त्म थियण बाद वोटनि जी गणप जो अमल जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं चीफ रिपोर्टर कराची शबीर आशारी खां। जी शबीर, वधीक आगाह कजो। जी बिल्कुल, कराची डिवीज़न जे 11 यूनियन कमेटियुनि ऐं वार्ड काउंसिल जे 15 सीटुनि ते अॼु जेका चूंड थी, चूंड जो टाइम ख़त्म थियण खां पोइ हिन वक़्तु गणप जो अमल जेको आहे उहो जारी आहे ऐं चूंड नतीजा अचण जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। हिन वक़्तु ताईं आयल जेके गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा आहिनि, उन्हनि में ओलह ज़िले ऐं कोरंगी ज़िले जे केतिरनि ई पोलिंग स्टेशननि ते ऐं यूसीएन ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे सरसी हासिल आहे। हिन वक़्तु ताईं आयल जेके गैर हतमी गैर सरकारी नतीजा आहिनि, UC2 कोरंगी पोलिंग स्टेशन नंबर 9 ऐं 10 ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी उम्मीदवार 300 वोट खणी पहिरीं पोज़ीशन हासिल कई आहे ऐं उनखां अलावा 2 नंबर ते जमायत इस्लामी उम्मीदवार ऐं 3 नंबर ते PTI उम्मीदवार आयो आहे। जॾहिं त ओलह ज़िले जे यूनियन काउंसिल 2 जो जेको गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजो आहे, उन मूजिबि इस्लामिया कॉलेज में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो उम्मीदवार 72 वोट खणी पहिरीं पोज़ीशन हासिल कई आहे ऐं
जमायत इस्लामी जो उम्मीदवार 67 वोट खणी ॿिनि नंबर ते पोज़ीशन जेका ॿी पोज़ीशन हासिल कई आहे ऐं PTI उम्मीदवार 56 वोट खणी टी पोज़ीशन हासिल कई आहे। अहिड़ी रीति मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशननि ते ॻणप जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे ऐं गैर हतमी गैर सरकारी जेके नतीजा आहिनि उहे अची रहिया आहिनि। जी ठीक है, मेहरबानी शबीला आशारी आगाह करण लाइ। नाज़रीन अवां खे आगाह कयूं पिया कराची जे 7 ज़िलनि में 11 UC से 15 वोट से 26 सीटनि ते जॾहिं त ॿिनि 17 ज़िलनि में 37 सीटनि ते पोलिंग थी आहे। अवां खे आगाह कयूं पिया मकानी चूंड बाबति। कराची हैदराबाद समेत सिंध जे 24 ज़िलनि जे 3 सीटनि ते मकानी चूंड लाइ पोलिंग जो वक़्तु ख़त्म थियण बाद वोटनि जी ॻणप जो अमल जारी आहे। जी नाज़रीन, पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 5 वॻे ताईं जारी रहियो, पर 5 वॻे खां पोइ पोलिंग स्टेशन जी हदनि में मौजूद माण्हू पंहिंजो वोट कास्ट करे रहिया आहिनि। कराची जे 7 ज़िलनि में 11 UCs ऐं 15 वार्ड जे 26 सीटनि ते जॾहिं त ॿियनि 17 ज़िलनि जे 37 सीटनि ते पोलिंग थी। उन मौक़े ते कराची में पुलिस जी 7000 खां वधीक अहलकारनि सिक्योरिटी जा फ़र्ज़ अदा कया, जॾहिं त 24 ज़िलनि में 292 पोलिंग स्टेशन इंतहाई हसास ऐं 157 हसास करार ॾिना विया। जैकमाबाद, कशमोर, शिकारपुर, नवाबशाह, सांगड़, मटियारी, टंडोअलयार ऐं जामशोरो में हिक सीट ते पोलिंग थी, जॾहिं त घोटकी, सखर, खैरपुर, बदीन, सिजावल में 2 सीटनि ते चूंडूं थियूं। मकानी चूंड बाबति अवां खे आगाह कयूं पिया। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 5 वॻे ताईं जारी रहियो, पर 5 वॻे खां पोइ बि पोलिंग स्टेशन जे हदनि में मौजूद माण्हुनि पंहिंजो वोट कास्ट कया। अवां खे आगाह कयूं पिया और मौक़े ते कराची में पुलिस जे 7000 खां वधीक एहलकारनि सिक्योरिटी जा फ़र्ज़ अदा कया, जॾहिं त 24 ज़िलनि में 292 पोलिंग स्टेशन इंतहाई हसास ऐं 157 हसास करार ॾिना विया हुआ। जी नाज़रीन, अपडेट कंदासीं अवां खे। कराची ऐं हैदराबाद समेत सिंध जे 24 ज़िलनि जी 63 सीटनि ते मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो वक़्तु ख़त्म थियण बाद वोटनि जी ॻणप जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 5 वॻे ताईं जारी रहियो, पर 5 वॻे खां पोइ पोलिंग स्टेशन जी हदनि में मौजूद माण्हू पंहिंजो वोट कास्ट करे रहिया आहिनि। कराची जे 7 ज़िलनि में 11 UC ऐं 15 वार्ड जे 26 सीटनि ते जॾहिं त ॿियनि 17 ज़िलनि में 37 सीटनि ते पोलिंग थी। उन मौक़े ते कराची में पुलिस जी 7000 खां वधीक एहलकारनि सिक्योरिटी जा फ़र्ज़ अदा कया, जॾहिं त 24 ज़िलनि में 292 पोलिंग स्टेशन इंतहाई हसास ऐं 157 हसास करार ॾिना विया। जैकमाबाद, कशमोर, शिकारपुर, नवाबशाह, सांगड़, मटियारी, टंडोअलयार ऐं जामशोरो में हिक सीट ते पोलिंग थी, जॾहिं त घोटकी, सखर, खैरपुर, बदीन, सिजावल में 2 सीटुनि ते चूंडूं थियूं। मकानी चूंड बाबति अवां खे आगाह कयूं पिया। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 5 वॻे ताईं जारी रहियो, पर 5 वॻे खां पोइ बि पोलिंग स्टेशन जे हदनि में मौजूद माण्हू पंहिंजो वोट कास्ट करे रहिया आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया जैकबाबाद, कशमोर, शिकारपुर, नवाबशाह, सांगड़, मटियारी, टंडोअलयार ऐं जामशोरो में हिक सीट ते पोलिंग थी आहे, जॾहिं त घोटकी, सखर, खैरपुर, बदीन ऐं सिजावल में 2 सीटनि ते चूंडूं थियूं आहिनि। मकानी चूंड बाबति अवां खे आगाह कयूं पिया। कराची हैदराबाद समेत सिंध जे 24 ज़िलनि जे 3 सीटनि ते मकानी चूंडनि लाइ पोलिंग जो वक़्तु थियण खां पोइ में वोटिंग जी ॻणप जो अमल जारी आहे। अवां खे चूंड बाबति आगाह कयूं पिया। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 5 वॻे ताईं जारी रहियो। जी नाज़रीन, पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 5 वॻे ताईं जारी रहियो, पर 5 वॻे खां पोइ बि पोलिंग स्टेशन जी हदनि में मौजूद माण्हू पंहिंजो वोट कास्ट करे रहिया आहिनि। कराची जे 7 ज़िलनि में 11 UCs ऐं 15 वार्ड जे 26 सीटुनि ते जॾहिं त ॿियनि 17 ज़िलनि में 37 सीटुनि ते पोलिंग थी। उन मौक़े ते कराची में पुलिस जी 7000 खां वधीक एहलकारनि सिक्योरिटी जा फ़र्ज़ अदा कया, जॾहिं त 24 ज़िलनि में 292 पोलिंग स्टेशन इंतहाई हसास ऐं 157 हसास करार ॾिना विया। जैकमाबाद, कशमोर, शिकारपुर, नवाबशाह, सांगड़, मटियारी, टंडोअलयार ऐं जामशोरो में हिक सीट ते पोलिंग थी, जॾहिं त घोटकी, सखर, खैरपुर, बदीन, सिजावल में 2 सीटुनि ते चूंडूं थियूं। कराची हैदराबाद समेत सिंध जे 24 ज़िलनि जे 3 सीटनि ते मकानी चूंडनि लाइ पोलिंग जो वक़्तु ख़त्म थियण बाद वोटनि जी ॻणप जो अमल जारी आहे।